अल्लाह ताला असांजे नबी के वडी इज्जत बख्शी आ, वडो मान बख्शो आ, वडो मर्तबो बख्शो। मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो अम्मा आमना जे पेट मुबारक में अचणी निरालो के नबी जी एड़ी विलादत न थी जेका नबी साईं जी विलादत थी। के नबी जो पांजे अमर जे पेट में अचण एड़ो न थियो जेड़ो नबी मोहम्मद करीम जो अम्मा आमना जे पेट मुबारक में अचण निरालो थी। अम्मा फरमाए थी तबियन मायन के जडे पेट में बारड़ो थींदो आ तो उन्हनि खे उड्रेड़ थींदा आहिनि, ओकारा ॾींदियूं आहिनि, बीमार थी पवंदियूं आहिनि मायूं, न मानी वणंदी अथनि, न भाॼी वणंदी अथनि, न खाधो पीतो वणंदो अथनि। पर अम्मा फरमाए थी अम्मा आमना वल्लाह मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आ, मांखे ख़बर ई न पई 6 महीननि ताईं इहो पतो बि न पियो त को ॿारड़ो मुंहिंजे पेट मुबारक में अची चुको आहे। 6 महीना बाक़ी अम्मा आमना फरमाए जॾहिं खुदी इहो शहज़ादो मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो, मुझी जिंदगी मटजी वई। अम्मा फरमाए थी पहिरियों जॾहिं मां वेंदी हुयमि ॿाहिरि उस ते दोस्त मूंखे साड़ींदी, पर जॾहिं प्यारो नबी मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो, उस मुंहिंजे वेझो ई नबीअ जे जो जाॾे पई घुमंदी वेंदा त ककर मुंहिंजे मथां छांव कंदा पिया घुमंदा वतन। सुभान सुभान। अम्मा फरमाए थी अम्मा त पहिरियों जॾहिं मां मके जी पथरेली ज़मीन ते वेंदी हुयमि त मुंहिंजा पेर ज़ख्मी थी पवंदा, मूंखे नोकदार पत्थर पेरनि में लॻंदा, मुंहिंजे पेरनि मुबारकनि मूं रतु वही पवंदो। पर जॾहिं प्यारो मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो, साॻी ज़मीन आ मके जी पथरेली, साॻाई नोकदार पत्थरनि, पर हाणे मां आमना जे पेरनि मुबारकनि खे ज़ख्मी न था करण, बल्कि गुलाब जे गुलनि खां वधीक नरम थी ॼण मुंहिंजे पेरनि खे चुमियो ऐं बोसा पिया ॾींदा रहा। सुभान ओ मां आमना फरमाए थी पहिरियों जॾहिं मां बकरियूं काए वेंदी हुयमि चारण जे लाइ त का बकरी काॾे भॻी वञे, का काॾे भॻी वञे, हुन बकरीअ खे वराए चा त हूअ भॻी वञे, हुन खे वराए चा त हूअ भॻी वञे। पर जॾहिं प्यारो नबी मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो, साॻियूं बकरियूं आहिनि, हाणे भॼन न थियूं, मूंखे परेशान न थियूं करण, मां अॻियां थी हलां त मुंहिंजे कॾ ईअं थियूं बकरियूं अचनि जीअं उस्ताद जे कॾ अदब एतिराम सां शागिर्द ईंदा आहिनि। सुभान। अम्मा फरमाए थी पहिरियों जॾहिं मां खूह ते वेंदी हुअसि, खूह जो पाणी तरे में हूंदो, मूंखे डोल ॻोल्हणा पवंदा, मूंखे रसियूं ॻोल्हणियूं पवंदियूं, वरी मुशक़त सां पाणी कढंदी हुयमि। पर हां जॾहिं मोहम्मद करीम मुंहिंजे पेट मुबारक में आयो, साॻो ई खूह आ, अञा मां उते पुॼाई नथी त अॻ में ई खूह जो पाणी मां आमना जे इस्तक़बाल में ॿाहिरि निकिरी पियो अचे। सुभान सुभान। अम्मा फरमाए थी पहिरियों जॾहिं मूंखे पघर ईंदो त मुंहिंजे जिस्म मुबारक में
पघर जी हवस थींदी और जॾहिं प्यारो नबी मोहम्मद करीम मुझे पेट मुबारक में आयो मुझे पघर में खुशबू पैदा थी वई अम्मा फरमाए थी एडी खुशबू जो घर त खुशबू में भरजियो मुझो कमरो त खुशबू में भरजियो हंद बिस्तरा त खुशबू में भरजिया अम्मा फरमाए थी पर एडी खुशबू मुझे पगर मुबारक में जो जे गली मां जे गिट्टी मां जे रस्ते मां गुजर भी करे जा त हफ्तन जा हफ्ता ॾींहं जा ॾींहं उन गलने गिटन मां आमना जे पगर मुबारक जी खुशबू ही कान पई वञे ॾाॾे अब्दुल मुतलब जे माण्हू तव्हां खणी आया त तुंहिंजी नूंहं जेका बेवा थी चुकी आहे जंहिंजो मुड़ुस मरी चुको आहे अब्दुल्ला उहा वॾा अतुर अंबीर हणी पोती निकिरे जलेस नगे हज़रत अब्दुल मुतलब नबी साईं जो ॾाॾो आयो अम्मा आमना वटि ओ अम्मा आमना के जे न्याणी तुंहिंजी तां मिली आहे हे केड़ा दी कम करे तो के न पांजी इज्जत जो ख्याल आ न साजी इज्जत जो ख्याल तुम बेवा थी चुकिया तो जो मुर्ज वफात करे चुको आ बेवायूं अतरा बीर नांदियूं तू काढो दी अतराणे काढो दी बीराणे जो मानो रणियो ता करन ते एडी खुशबू आमना में एडी खुशबू आ जो जे गलिया मां जे घिटिया मां जे रस्ते मां गुजरती करे थे त छड़ी हुबकार दा थी वञनि ॾींहं जा ॾींहं हफ्तन जा हफ्ता तो खुशबू न थी वञे अम्मा आमना जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वही आयो कंध मुबारक अम्मा आमना हेठ करे हज़रत अब्दुल मुतलब के फरमाए बाबा माखे तांजी इज्जत जो भी ख्याल आ पांजी इज्जत जो भी ख्याल आ बाबा मां काखा भी अतर कान वतान अमीर कान वतान कदे भी मां खुशबू न लगाया पर जडे खोदी बारड़ो मुझे पेट मुबारक में आया तदे खोदी मुझे जिंदगी मटजी वैया मां वञा थी बार सते त उस शाम कयूं भी थिया ककर शाम कयूं भी दान मां वञा थी पथरेली ज़मीन ते त पत्थर गुलाब जे गुलन को वधीक मुखे नरम थी पेरन मुबारकन के चुमियो बोसा ॾाॾन मां वञा थी बकरियों काए त बकरियों त बेतराम सां कढंदियूं हलन मां वञा थी खूह ते पाणी भरण जे लाइ खूह जो पानी अगई मां आमना जे इस्तकबाल में बाहर निकरी तो जे ऐं मुझे पगर मुबारक में खुशबू थी वई आ मुझो कमरो मुझो हंद मुझा कपड़ा मुझो घर सजो खुशबू में भरजी आ या पगर मुबारक में खुशबू आ ओ बाबा साईं जे गलिया मां जे गिट्टी मां गुजरती करे जा जो ते हुबकार दा थी वञनि इहो कमाल मुझो ना इहो मुझे पेट वारे ॿार जो कमाल आ जो जे अचण जे करे मां आमना जी जिंदगी निराली बणजी वई आहे अल्लाह अम्मा आमना फरमाए थी वणन मां टिणन मां आवाज पिया बुशरा लकियाम बुशरा लकियाम बुशरा लकियाम ओ आमना तो के मुबारक हो जन ओ आमना तो के मुबारक हो जन ओ आमना तो के मुबारक हो जन तुझे पेट मुबारक में जेको बारड़ो आ यो को मामूली बार नाए सैयदुल अव्वलीन वल आखिरीन यो अगन पोयन जो सरदार आ जने यो जमी पोई तन जो नालो मोहम्मद रखजा जो अल्लाह से अगे इन जो नालो मोहम्मद रखी छड़ियो आहे सुभान वरी वाह जो नबी साईं जो मिलाद वाह जो नबी साईं जी विलादत बासादत ओ मामना बमाती
बियूं मायूं ॿार ॼणी ॼण त उन्हनि खे ईज़ाव थींदा आहिनि, सूर पैदा थींदा आहिनि। मौत हयातीअ जे कश्मकश में हूंदियूं आहिनि, पर मां फरमायती वल्लाह मूंखे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, मूंखे ज़रे बराबर सूर न थियो, ईज़ार न आयो, तकलीफ़ न आई, ख़बर ही न पई मुंहिंजो बचड़ो मोहम्मद करीम ॼमी पियो। ख़बर तॾहिं पई जॾहिं मुंहिंजो सॼो कमरो रोशन थी वियो, ईअं पियो लॻे ॼण त मुंहिंजे कमरे में सिज लही आयो आहे। सुभान अल्लाह। अम्मा फरमाए थी एडी रोशनी, एडी रोशनी, एडी रोशनी जो मां पंहिंजे घर मां शाम जा बंगला पई ॾिसां। सुभान अल्लाह। असांजा दोस्त असां ते इल्ज़ाम हणंदा आहिनि त वहाबी है, देवबंदी है, जमियत वारा नबी साईं खे नूर करे न मञींदा आहिनि। अदा सभु वॾे आवाज़ सां चयो त असांजो नबी नूर आहे। चओ नूर जी माना या रोशनी छा आहे? ॻाल्हायो नथा, रोशनी। चओ असांजो नबी रोशनी रोशन, असांजे प्यारे नबीअ जो चेहरो मुबारक नूर। चओ सुभान अल्लाह। असांजे नबीअ जा हथ मुबारक नूर, असांजे नबीअ जा पैर मुबारक नूर, असांजे नबीअ जो सारो जिस्म मुबारक नूरी नूर, रोशनी रोशनो। फरमाई कद जाकुम मिनल्लाह, कद जाकुम मिनल्लाह नूरुन व किताबुम मुबीन। अञा वरी आवाज़ सां केर तो चवे नबी साईं नूर न आहे? जो आहे वॾे आवाज़ सां, वह मिंजा वह मलान, वॾे आवाज़ सां। असांजे प्यारो नबी जो नूरी नूरा, रोशनी रोशनी। साहबी फरमाइंदा नबी साईं जन रात जे पर में ईंदा त परे खुई नज़र ईंदा, जो नबी साईं जो चेहरो मुबारक, नबी साईं जा हथ मुबारक, नबी साईं जा पैर मुबारक बरंदा। साहबी फरमाइंदा नबी साईं जन मस्जिद नबवी में वेठा हूंदा तो साईं जो चेहरो मुबारक ईअं बरदो ॼण चोॾींहं जो चंड लही आयो आहे। साहबी फरमाए थो हिकिड़ो त हिक ॾियारे चोॾींहं जो चंड पंहिंजे आब ऐं ताब में हो। हेॾो प्यारो नबी मोहम्मद करीम बि मस्जिद नबी जे सेन में जलवा फरोज़ हो। साहबी फरमाए थो मां चंड ॾे निहारे, वरी नबी मोहम्मद करीम ॾे निहारियम, वरी चंड खे ॾिसी, वरी नबी मोहम्मद करीम ॾे निहारियम, वरी चंड खे तके, वरी नबी मोहम्मद करीम ॾे निहारियम। आख़िर जे मां फ़ैसिलो कयुम त चंड जे चेहरे में एतिरी नूरानियत न आहे, चंड जे चेहरे में एतिरी चमक ऐं धमक न आहे जेतिरी अल्लाह से असांजे महबूब नबी, असांजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे चेहरे मुबारक में नूर रखियो आ। तॾहिं त के अल्लाह वारे हीअं फरमायो, चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह में शाइयां है, मेरे मदनी का चेहरा साफ है। अल्लाह वारे जो तो चंद्र जे मुंह में दाग है न, पर मुझे प्यारो नबी मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक साफ ही साफ। सुभान अम्मा आशा फरमाए थी कि ॾियारे मां पंहिंजे कमरे में टोपड़ो बि ॾियां,
चिमनी जी लाइट अचानक मुझे हथ मूं सुई छॾाइजी वई। अम्मा फरमाए थी मां चिमनी जी रोशनी ते सुई ॻोल्हियां पई, सुई न पई लभे। खबर करें पई मुझो सॼो कमरो चमकी पियो, हीअं जो नज़र कयां त मिठड़ो घोट मोहम्मद करीम मुझे कमरे में जलवा फरोज़ थियो आ। सोने साईं जे चेहरे मुबारक मो जेको नूर पियो निकिरे, सोने साईं जे हथनि ऐं पेरनि मुबारक मो जेका रोशनी, सोने नबी मोहम्मद करीम जे जिस्म मुबारक मो जेका नूरानियत भी निकिरे, उहा एॾी त तेज़ हुई जो जीअं सिज जे करे ज़मीन ते थाम चिमकी पवंदो आहे, अहिड़े नमूने सां प्यारे नबीअ जे नूर जे करे ज़मीन ते उहा सुई चिमकी बीह रही आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अम्मा आशा करें करें ॻाल्हाईंदी आसमान सां, कंहिंसां ॻाल्हाईंदी? आसमान खे चवंदी आसमान तोखे बि रब सिजड़नो आहे, मांखे बि रब सिजड़नो आहे, पर ओ आसमान तोवारो सिज मगरिब खां बाद में लही वेंदो आहे। जेको अल्लाह साईं मांखे सिजड़नो आहे उहो मगरिब खां बाद में भी चमकंदो रहंदो आहे। अञा वॾे आवाज़ सां कॾहिं कॾहिं वरी अम्मा आशा हीअं बि चवंदी, ॿुधो, चवंदी हो ज़ुलेखा तोखे भी अल्लाह साईं यूसुफ जहिड़ो सोनो जवान नसीब कयो, पर मूंखे भी अल्लाह जे मिठड़े मोहम्मद करीम जहिड़ो सोनो हसीन ऐं जमील मुड़स घोट नसीब फरमायो आहे। ओ ज़ुलेखा जिन मायनो तुझे यूसुफ जो हुस्न ॾिसो, उन्हनि पंहिंजूं आङुरियूं कटे विधियूं, पर जिन मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जे घोट जो हुस्न ॾिठो, उन्हनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं। अजीज़ो, हे इल्ज़ाम आहिनि, हे असांजे हरूभरू हमला आहिनि ते वहाबी, हे देवबंदी, हे जमियत वारा नबी साईं खे नूर करे नथा मञनि। सभु वॾे आवाज़ सां जो असांजो नबी असांजो नबी रोशनी रोशन। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, नबी नूर, नबीअ जी नबूवत नूर। या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। अञा वरी आवाज़ सां नबी साईं जे नबूवत जो नूर आहे जो तव्हांजे कंबर में न मस्जिद में क़ुरान जो जलसो थी रहियो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, ओ मुंहिंजा दोस्त, वाह जो अल्लाह साईं मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम खे नबूवत वारो नूर नसीब फरमायो। के नबी कंहिं इलाके जा, के नबी कंहिं बस्तीअ जा, के नबी कंहिं ॻोठ जा, के नबी कंहिं परगिणे जा, को नबी 25 सालनि जे लाइ, को नबी 30 सालनि जे लाइ, को नबी 40 सालनि जे लाइ, को नबी 100 साल जे लाइ। मुझे प्यारे नबी के अल्लाह साईं एड़ो नबी बनायो जो क़यामत जे महशर जे मैदान ताईं मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जी नबूवत हलंदी रहंदी। या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। खातमुन नबीन जो लक़ब नसीब थियो। हाणे क़यामत जे सिज वण ताईं ॿिए कंहिंजी नबूवत न हलंदी।
हाणे नबी मोहम्मद करीम जी नबूवत वला रसूल अल्लाह वला रसूल अल्लाह वला रसूल अल्लाह व खातमुन नबीय्यीन। सुभान सुभान। को नबी माण्हुनि जे लाइ नबी, को नबी वणनि टिणनि जे लाइ बि नबी, को नबी हवा जे लाइ बि नबी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी तो कहिड़ो नबूवत जो नूर नसीब फरमायो आहे जो तू सारी कायनात जो नबी आहे, तू सावारनि जो नबी, तू बग़ैर सावारनि जो नबी, तू वणनि टिणनि जो नबी, तू पत्थरनि जो नबी, तू झिरकियुनि जो नबी, तू कब्रनि जो नबी, तू हरणनि ऐं शींहनि जो नबी। ओ मुंहिंजा प्यारा नबी तोखे मां सारी कायनात जे लाइ नबी बणायो आहे, सारी कायनात लाइ रहमत बणायो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान सुभान। मुझो प्यारो नबी सजी कायनात लाइ नबी बणी आयो, सजी सजी। वण नबी साईं जे मथां आशिक़ हूंदा, नबी साईं जन जिथों बि गुज़र कंदा वण झुकी नबी साईं खे सलाम चवंदा, साहबी चवंदा असां पाण ॿुधंदा आवाज़ ईंदा सलात व सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलात व सलाम अलैका या हबीब अल्लाह। साहबी चवंदा हेॾे होॾे नज़र फेराईंदा असां चवंदा काथों तो आवाज़ अचे, नबी साईं जन खिली मुस्कुराए फरमाईंदा पुट परेशान न थियो वणंदा मां मोहम्मद करीम खे सलाम ॾियण, छो त मां मोहम्मद करीम न वणनि जे लाइ बि नबी ऐं पैगंबर ऐं रसूल बणिजी आयो आहियां। हिकु ॾियारे हज़रत अली तो फरमाए मां नबी साईं सां गॾु आहियां, पोइ सफ़र में नबी साईं जन खे थकावट थी, पाण साईं जन फरमायो त पुट अली मां झटि आराम कंदुसि। त हज़रत अली फरमायो मां साईं जन खे अर्ज़ु फरमायमि साईं अॻिते हली काथे आराम कजो, हिते को अहिड़ो वण बि घाटो नज़र नथो अचे जेका घाटी शाम हुजे ऐं ज़मीन बि पथरेली आहे मतां तव्हांखे आराम न अचे। साईं जन खिली वेठा, पाण फरमायो अली तोखे ख़बर न आहे जाथे भी मां मोहम्मद करीम पैर मुबारक रखंदो आहियां अल्लाह ज़मीन खे हुकुम ॾेई छॾियो आहे उहा ज़मीन ईअं नरम थी वेंदी आहे जीअं गुलाब जा गुल हुजनि। तो परेशान न थी, ये पथरेली ज़मीन मुंहिंजे लाइ बिस्तरो बणिजी वेंदी। वरी हज़रत अली फरमायो साईं शाम न आहे मज़ो न आहे, हिकिड़ो वण बीठो आहे उनमें भी सिटियूं सिटियूं टामा है। साईं जन फरमायो अल्लाह पाण इंतजाम कंदो, मांखे आराम करणो आहे। हज़रत अली फरमायो साईं बिस्तरो भी तव्हां ॿुधायो त ज़मीन थी वई, भला शाम जो भी इंतजाम थींदो, भला विहाणो काथों अचे। नबी ने फरमायो मुंहिंजा सोट अली ओ मुंहिंजा न्याणा अली ओ अल्लाह जा बबर शेर तूं पंहिंजो झोल विछाए त मां मोहम्मद करीम तुंहिंजे झोल में आराम पज़ीर थिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हज़रत अली फरमायो मां पंहिंजो झोल विछायो, नबी साईं जन मुंहिंजे झोल में पंहिंजो मुंहुं मुबारक रखियो। हज़रत अली फरमाए तो नबी साईं जो चेहरो मुबारक भरे तो
अल्लाह ईअं तो लगे ॼण रेल ते कुरान मजीद खुलियो पियो अञा वॾे आवाज़ सां हज़रत अली फरमायो नबी साईं के आराम अची थकावट ई ॾाढी नबी साईं के निंड अची हज़रत अली फरमायो हीअं जो नज़र कयां परे वॾा दुधड़ा ते तूं ता नज़र अचनि वॾो तूफान तो नज़र अचे मां थोड़ो गहरी नज़र सां जो निहारियम ते हिकिड़ो वण आ जेको ज़मीन चीरींदो आयो अजी नबी मोहम्मद करीम जे मथों घाटी छांव करे बीह रहियो नबी साईं आराम सां निंड कई जॾहिं नबी साईं निंड मां बेदार थिया हज़रत अली ॾो फरमाए वण साॻो ई मोटियो हज़रत अली फरमायो मां नबी साईं खे अर्ज़ फरमायम साईं नओं नमूनो नज़र आयो अलाए काथों जो वण ज़मीन चीरे तां जे मथों घाटी छांव करे बीठो वरी हलियो वियो साईं फरमायो अली मां तोखे जो चयमि त अल्लाह पाण ई छांव जो इंतज़ाम कंदो ॾिस रब कयो न हज़रत अली फरमायो साईं भला काथों वण आयो साईं फरमायो परे खां वण आयो इन वण अल्लाह खां दुआऊं घुरियूं त अल्लाह साईं जे मोहम्मद करीम जे सदके मूंखे वण करे पैदा कयो थी जॾहिं वो पैदा करे त ज़रूर मूंखे ज़ियारत कराइजा अॼु मां मोहम्मद करीम ते आराम पज़ीर थियो हे जिब्राइल अमीन मुंहिंजे भर में वेठो आहे सॼी ॻाल्हि ॿुधाए थो त अल्लाह इन वण ॾे नियापो मोकिलियो वण खे अल्लाह चवरायो त जे मोहम्मद करीम जे दीदार ऐं ज़ियारत लाइ दुआऊं घुरदे अॼु मोहम्मद करीम तुंहिंजे पाड़े में आयो आहे वञ प्यारे नबी मोहम्मद करीम जे मथों छांव बि कर त मिठड़े न मोहम्मद करीम जो दीदार बि कर त मां अल्लाह साईं तोखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी ज़ियारत ऐं दीदार जे लाइ नंबर नसीब फरमायो आहे मस्जिद नबी में पेरियों मेंबर ठहर न हो खजीअ जो थोड़ो होंदो नबी साईं उन जे मथों बीह करे खुतबो ॾींदा जुमे जुमे पोइ मेंबर जो तैयार थियो त नबी साईं खजीअ जे थोड़ खे छॾे मेंबर जे वञी मथों बीठा जुमे जो ॾींहुं सब सारी मस्जिद नबी अचानक दुलकरा पइजी वयूं मस्जिद नबी वॾो आवाज़ रोअण जो थी पियो हेॾे कंदो वांदा ई जने सब साहब हैरान ऐं परेशान थी पिया आखिर केर तो रोए नबी साईं मेंबर खां लथा साईं फरमायो परेशान न थियो ॿियो कोई नथो रोए वीचारो खजीअ जो थोरो रोई रहियो आहे साईं लथा हिन मेंबर तां भाकुर पादा खजीअ जे थोड़ खे साईं चुमियूं ॾिनियूं खजीअ जे थोड़ खे छो थो रोई चई साईं तव्हांजी जुदाई जी झोरे वेठो आहे ओ सोना साईं मां इंतज़ार कंदो त करे मोहम्मद करीम तो में ॾियारे जे मुंहिंजे मथों पेरा मुबारक लॻे मां सोने नबी मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि खे चुमियूं ॾियां बोज़ा ॾियां मां पंहिंजे मथों रहमत वसायां साईं इंतज़ार कंदो मथे ॾियारे जुमे जो हाणे तव्हां मेंबर तैयार करायो मांखे छॾे तव्हां मेंबर ते वेठा आहियो ओ मुंहिंजा सोना साईं हाणे मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे तव्हांजी जुदाईअ जो नबी साईं भाकुर पाए चुमियूं ॾेई फरमाए त रो न परेशान न थी हाणे जीअं तूं चवें त उहो कयूं तोखे हिकिड़ो ऑप्शन ई था ॾियूं जो मां अल्लाह के अर्ज़ क्या दुआ क्या अल्लाह तोखे खणाए अल्लाह तोखे बिश्त में हणाए तोखे अल्लाह मेवा नसीब फरमाए तुंहिंजा मेवा जन्नती खाइनि ऐं नंबर 2 ते ऑप्शन इहो आहे जो मां साहिबनि खे हुकुम कयां तोखे ज़रियूं ज़रियूं करे शेटियूं करे मां मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि जे हेठों मेंबर जे हेठों रखण हाणे तूं ॿुधाए तोखे मेंबर खपे मुंहिंजा पेर मुबारक खपनि या जन्नत खपे ढंढ कर ॾेई करे खजीअ जो थोरो नबी साईं खे फरमाए थो साईं मूंखे जन्नत जी ज़रूरत न आहे तव्हांजे पेरनि मुबारकनि जी ज़रूरत आहे
चवे तो साईं मांखे जन्नत न खपे, मांखे तहांजा कदम मुबारक खपन, तहांजा पेर मुबारक खपन। हाणे जो हाणे सभिनी खे साहबनि खे हुकुम कयो त मूंखे भञी ज़रियूं ज़रियूं करे तहांजे मेंबर जे हेठों तहांजे पेर मुबारक जे हेठों जाइ ॾियनि त मां खिलां, मां मुस्कुरायां। जेसि ताईं तहांजे पेरनि मुबारकनि जे हेठों न ईंदुसि तेसि ताईं मांखे ख़ुशी न थींदी। मुंहिंजा अज़ीज़ो सुभान अल्लाह, खजीअ जा थोड़ भी नबी साईं जा परवाना, वण भी नबी साईं जा परवाना। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइर, हिक ॾियारे नबी साईं खे ॾाढो गम थियो। हेॾे न्यारे काफ़र नबी साईं खे चयो अबू जहल वारनि त तोखे नबी करे नथा मञो। ॿुधजो, नऊज़ बिल्लाह नबी साईं खे चयूं त तूं पागल थियो आहे, नऊज़ बिल्लाह तूं चरियो थियो आहे, तूं नबी न आहे, तूं विफले तो। नबी साईं खे एॾो असर थियो, दिल ते एॾो असर थियो, साईं जन गमज़दा थिया। साईं जन जंगल में हलिया विया, उते वण खे टेक ॾिनियूं, नबी साईं जी जखड़ियुनि मुबारक में पाणी वहे तो, पाण फरमाइनि था, पाण सां ॻाल्हाइनि था तो मोहम्मद करीम हे माण्हू तोखे छा था चवनि, तोखे नबी करे नथा मञनि, हे छा था चवनि तो ते कहिड़ा था इल्ज़ाम हणनि। नबी साईं जन दुख में, नबी साईं जन गम में, साईं जन फरमाइनि था साम्हूं वण गयो वण, जेकॾहिं मां मोहम्मद करीम अल्लाह जो रसूल आहियां, हेॾे हली आ मुंहिंजी मुंझ लाइ, मूंखे काफ़िरनि ॾाढो मुंझारो कयो आहे। वण उतों जो उतो ज़मीन चिरे अजी पंहिंजूं टामा नबी मोहम्मद करीम जे पेरनि मुबारकनि में विझाए चवे तो अशहदु अन्नक रसूलुल्लाह। नबी साईं भाकुर पाता, वण खे चुमियूं ॾिनियूं। साईं जन फरमायो मुंहिंजे दिल तो बोझ ऐं भार लाहे विधे। अज़ीज़ मां अर्ज़ पे कयो त नबी साईं जन वणनि जे लाइ बि नबी जो बेशक, नबी साईं जन पत्थरनि जे लाइ बि, पत्थरनि जे लाइ बि नबी आ। पत्थर भी नबी साईं खे झुकी सलाम चवंदा, जाथो नबी साईं जन गुज़र कंदा, पत्थर झुकी वेंदा, सलाम चवंदा, अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, पत्थरियूं भी नबी साईं जे मथां सलाम भरींदियूं। हिक ॾियारे अबू जहल हथ में मुक में काशे खणी आयो, नबी साईं खे चयो मोहम्मद करीम तूं पाण खे नबी ॾो सॾाए, भला ॿुधाए त मुंहिंजे बुक में छा आहे। साईं जन फरमायो या त ग़ैब जी ॻाल्हि आहे, कुझ जी ॻाल्हि आहे, इहो ग़ैब जो इल्मु त अल्लाह वटि आहे, आलिमुल ग़ैब वशहादत हुवर रहमानुर रहीम। साईं जन फरमायो मांखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजे बुक में छा आहे। हिते अबू जहल जो ओ मोहम्मद करीम तूं नबी न आहे तॾहिं त नथो ॿुधाए, जे नबी हुजे हा त ॿुधायां, नबीअनि खे मौजज़ा हूंदा आहिनि। नबी साईं जन जे अखरनि मुबारकनि मां पाणी वही आयो, रहमत वारा हथ मुबारक मथे खयूं। ओ मुंहिंजा अल्लाह साईं, हे अबू जहल मूंखे मुंझाइण आयो आहे, मुंहिंजे तबीयत खे तकलीफ़ ॾियण आयो आहे। मुंहिंजा अल्लाह साईं महिरबानी करे मुंहिंजो मौजज़ो ज़ाहिर कर नबूवत जो। अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी अखर मुबारकनि मां पाणी नहार, दुआ मुबारक घुरंदो हाणे जो हाणे तुंहिंजे नबूवत जो मौजूदा ज़ाहिर कयूं। जेका बि चीज़ अबू जहल जे हथ में आहे उहा पाण ॻाल्हाईंदी, पहिरियों पंहिंजो तारीफ़ कराईंदी, बाद में तुंहिंजे नबूवत ते शाहिदी ॾींदी। अञा नबी साईं जन हथरा मुबारक दुआ जा हेठि लॻिया, अबू जहल जे हथ में चुरप पइजी वई। आवाज़ तो चेतानो ए जाल लती
फी यद अबू जहल वल्लाहु नशहदु वल्लाहु नशहदु वल्लाहु यशहदु इन्नका लरसूलुल्लाह। आवाज निकतो नहनो एजार लतीफी यद अबू जहल असा अबू जहल जे हथ में पथरियूं आयूं वल्लाह असा अल्लाह जी ज़ात जो कसम खणी दुजो मिठड़ा नबी तू अल्लाह जो सच्चो रसूल ऐं पैगंबर आ। अबू जहल अल्लाह शो हरूबरू अंधो थियो।